शादीशुदा जिंदगी तॾहिं कामयाब थी सघे थी जॾहिं ज़ाल मुड़ुस हिक ॿिए जी ॻाल्हि ईअं सम्झनि जीअं मेडिकल स्टोर वारो डॉक्टर जी लिखियल पर्ची तो समझे। शादी ते कयमि पेट्रोल बि महांगो थी वियो। शादी में वरी पेट्रोल जो छा वञे? ॼञ वरी गॾाईंद वठी वेंदा ने आ। सस जी पापा जी घर वारी के वठी वञे महीनो खन रहे सञा न पाना महंगाई लगी पई आहे तुझे ॿारनि जो ख़र्चो तुझी घर वारी जो ख़बर पइजी वई न इन बला जा ख़र्चा मां पूरा कंदुमि। 15 सदीअ जा हाल नथी मुड़ सघे मञे पंहिंजी ज़ाल वयूं ज़ालूं ज़ोर वठी ॾिसो मुड़ुस पियो मानी पचाए घुमे ज़ाल परिवार कटाए। अरे यार अॼु तोखे जादू ॾेखारियां? ॾेखार। तो वटि चाबी आहे वठ। हिन चाबी के तू सोनो ॾिसदे या चांदी? सोनो। हिनखे मर्द थी ॾिसदे औरत? मर्द। बकरी थी ॾिसदे बकरो? बकरो। खदड़ो थी ॾिसदे खदड़ी? खदड़ो। अरे यार ख़ैर त आहे उदास वेठो आ? अॼु यार मुंहिंजो वॾो नुक़सान थी वियो आहे। कहिड़ो नुक़सान थी वियो आहे? किलो लीमा वरिता सॼा खटा निकिता। सजाद भाई अॼु उदास लॻे थो। नदीम भाउ 2 साल फोन ते इश्क कयमि छोकिरी सां। अॻिते गला? कल हुन सां मुलाक़ात थी। ॾाढी सोणी हूंदी यार। 60 साल जी लिखी। हलो बोड़ी। हाँ बुढ़ा मुझे याद अचे पई छा? हाँ बोड़ी तुझी वॾी याद अचे पई तुंहिंजी पसंदि जा खट मिठड़ा खाई छॾियमि मुंहिंजी याद तोखे अचे पई? हाँ तुझी ॾाढी याद अचे पई मां वरी तुझी पसंदि जी नसवार खाई छॾियमि। हेलो मिठाई तू बाद में निकाल न करी तेरा मेरा प्यार खत्म है। मखड़ी पुराने दौरे च 1103 मोबाइल के देनी टच मोबाइल दौरे च 4 टच मोबाइल के दई मेकअप के दई क्रीम के दई सैंडल के दई पैसे के दई ये सब वाला रे पीछे प्यार खत्म कर। मिठा मजाक करेंदी पई आई मखड़ी वाली मैं भी मजाक करेंदा पई अल्लाह। यार छोकरन जी हिकड़ी आदत तमाम गंदी हुंदी थी। उहा कहिड़ी? सिधा वार हूंदा त उन्हनि खे गुंडड़ी कराईंदियूं जेकॾहिं गुंडड़ी हूंदा वार त उन्हनि खे सिधा कराईंदियूं। इन खां असां मर्द गंजा भलाओ। हेलो जानी। जी जानी। जानी ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी में राज़ी नथो थिए राति संभरी वेजांइ भॼाए वेंदो साईं। पोइ रक्षो कराए अचिजांइ। रक्षो छाजे लाइ? अरे मुंहं मां थुली आहे न भॼी न सघंदमि। अरे यार परेशान छो आ? यार मां हिकिड़ी फिल्म ठाहियां तो उनमें हीरे जो किरदारु आहे उहो केरु करे? परेशान न थी हीरे किरदार मां कदुम। हाल हीरे जो थी वियो उनमें हिकु विलन जो किरदारु आहे उहो केरु करे? उहो बि मां कदुम। हिकिड़ो भोले जो किरदारु आहे उहो केरु करे? उहो तूं पाण कजांइ। पठान वता छुआरा छुआरनि में टिंडण बि आयुसि टिंडण खे बि ॾाठ ॾिने उन कयो ची ची छा जी आहे तोर में आयो। हलो मिठी जान पंहिंजो केॾो प्यार आहे। हाँ जानी पंहिंजो प्यार दुनिया में मशहूर आहे। मिठी जान मां मरी जो वञा मिसाल आहे। अल्लाह तोखे बिस्त में जाइ ॾींदो मां वरी कई ॿिए सां यारी रखंदमि अल्लाह मुंहिंजो बि भलो कंदो। अरे छोरा तव्हां छड़ो नशे में पूरा दुनिया वञी चंड ते पुगी आहे। चाचा 2-3 मिंट सब्र करे है भंग भटारी जो प्यालो पीअण ॾे असांखे इन्हनि खां मथे ॾिसंदे। या अल्लाह मुझे मुर्स के कार दे बंगलो दे। आमीन आमीन। दुनिया जी सजी दौलत मुझे मुर्स के दे। आमीन आमीन। बोड़ी तू पंहिंजे लाइ बि कुछ घुर। न बोड़ा अल्लाह तोखे दे मां पाणे तोखां खसींदसि। या अल्लाह मेरे कारोबार च बरकत अता फरमा। अरे आमीन ना आखीसी क्यों रे कफन दा कारोबार करेंदई। अरे हेरे छोरा मारे पुट के नसवार ते कीअं हिरायो थी रे? चाचा इन जे करे हिरायो त मां कॾहिं मां वटि न हूंदी त तुआरे पुट को वठी ॾींदुमि। हाणे पर जाकू जो हिरायो त मां अहिड़ो सुञो टुरड़ा कॾहिं पंहिंजी न वठी अथई। अरे यार मां तव्हांखे 4 सवाल कंदुमि 4 सवालनि जो जवाब ग़लति ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हां ॾेई आयो मां तव्हांखे 5000 ॾींदुमि। जेकॾहिं हिकिड़े सवाल जो जवाब तव्हां सही ॾिनो मां तव्हांखे 5000 वठंदुमि। सवाल कर। पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे? मां आहियां। पाकिस्तान में सूबा घणा आहिनि? 15। पाकिस्तान कंहिं ठाहियो? मुंहिंजे अबे ठाहियो। घणा सवाल कयमि? 3। हेॾे ॾियो 5000। अरे 500 शर्त लगी तव्हांजा 2 मोबाइल ऐं मां 5 सेक्टर में गायब थी वञा। लगी शर्त। मूंखे ॾियो मोबाइल अखियूं बूटो हाणे 5 तक गणो। 1 2 3 4 5। अरे चरियो 500 ॾेई गायब थी वियो। अरे चरियो त असां करियो 2 मोबाइल दबियो। वठड़े
मां तो को न पी तुम फुल भरे साईं चुप करे पी होटल में न जेल में बैठो यार दादा छितला सुरूत के देखार ई पयूं ॾिस यार इन्हें का सन्नी हुजन ई ॾिस इन्हें का सन्नी ई 4 नंबर आई सिर ॾिस इन्हें का सन्नी ई 7 नंबर ॾिस इन्हें का सन्नी इन्हें का सनी पोटो छिने का सना थई उहे वठी चित्र सा थई यार बस अरे तोखे ख़बर आ मां एडो वडो मगरूर आया इमरान खान जड़े के भी सलाम न कयो मां अरे छो न कयो सीड़े सलाम मुखे ख़बर आ वो सलाम जो जवाब ही न दिया शादी दे पहले ॾींहुं सुन जानी सुणा जानी अज किने बाद मैं ते ॾींहुं तू मेॾाई ऐं शादी दे 5 साल बाद उत कमीना अज या तू होसी या मैं होसा